नाज़रीन मिरपुर खास ब्यूरो टाइम आज वरी असीं हाज़िर थिया आहियूं। मिरपुर खास ज़िले जे अंदरि तक़रीबन 150 खां 200 भठा हुआ जेके किन मसइलनि जे करे किन मजबूरियुनि जे करे उहो भठा बंदि थिया। त अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं। नालो छा आहे तुंहिंजो? आबिद हुसैन। छा कंदो आहीं तूं हिते? मुंशी वर्क कंदो। छाजे करे भठा जेके आहिनि मिरपुर खास ज़िले जे अंदरि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में भठा बंदि थियण शुरू थी हलिया आहिनि? ये भी इस वजह से बंद हो रहे हैं जिसका रेट भी नहीं है। ठीक है, हमारे को जो है थपेर पड़ रही है 1200 में पड़ रही है, जलाई पड़ रही है हमारे को 1400 में। ठीक है, ये टोटल हो गया 2600 रुपये में। 2600 रुपये में टोटल इसको मना एट बाहर आती है। ये 1500 में बेच रहे हैं, 1600 में धूम बेच रहे हैं, 3200 में बेच रहे हैं, अवल बेच रहे हैं, इसलिए इसको ऐसे नुकसान हो रहा है। भला 1000 सिरनि ते केतिरो लेबर जो ख़र्चु हूंदो तव्हांजो? 1000 कच्ची जो 1200 जो। उन खां अलावा जेका पकी सिर ठाहियो था उन कच्ची खां पोइ जेका पकी सिर ठाहे थी उन ते केतिरो ख़र्चु आहे? 1400। टोटल केतिरे हज़ार आहे सिरनि जो? ये सिरन जो 3200 जो 1000 है, 2500 3000 में ऐसे बेच रहे हैं। छा बचत थींदी हूंदी? छा लेबर जो तव्हां ख़र्चो कढी या जेके ही गॾनि ते खणी रहिया आहिनि सिरूं, उन खां अलावा जेके जलाई वारा कमु करे रहिया आहिनि, केतिरो हिन भठे ते महीने जो ख़र्चु केतिरो हूंदो? या ज़मीनूं छा तव्हांजे हिननि जूं पंहिंजियूं हूंदियूं न? ज़मीन जो मकाद जो है 60,000 रुपये महीना है। ठीक है, बाकी जो है जलाई वाले तनख्वाह जो है 80,000 रुपये है। गड्डियाँ जो है उन्होंने जो है अपना 1000 जो है 150 रुपये, 30 रुपये जो है सताई जो है, निकासी वाले जो है 90 रुपये निकासी। इसी वजह से ये खर्चा है, सरकारी खर्चे पानी वारी ये निकाल के भट्टी में कुछ भी नहीं बचता। केतिरो हज़ार ते बचत थींदी हूंदी तव्हांजी? कम से कम ये 35-3600 भट्टे का तॾे का रेट हो ना, फिर बचदो भट्टे वारे को। हिन वक़्तु जेको हिन रेट जे हिसाब सां तव्हांखे 1000 सिरनि ते केतिरी बचत थींदी हूंदी? इनमें तो कुछ भी नहीं बचत थींदी। 2 चक्कर हमने चलाए हैं, इसमें तो कुछ भी बचत नहीं हुई, कोई बचत नहीं हुई बिल्कुल। प्लास्टिक जी गाड़ी असां आंदी 25,000 जी पवंदी, हाणे तूरियो लही वियो आहे उहो असांखे हिते पए थो 90 रुपए जो। ॿुधो साईं, तो इन में जेको सो असांखे ठुप बचत कोन्हे। हाणे मुर्गी जो बूरो जेको आहे इहा बि 2500-3000 जी गाॾी वञी पवे थी, त इन में बचत ठुप कोन्हे। ऐं हाजी दल जो भाइटियो आहियां, चाचो बि पहिरीं अञा करोड़मुट जा कम हलिया पिए त उन में कुझु अञा न बचत हुई। हाणे जेके प्राइवेट हलनि पिया उहे बि ॾिसी वठंदा आहिनि सिरुनि खे, जीअं थोरी सिर गाड़ी आहे त चवंदा बाबा वापसि खणो। हाणे हितां असांखे 3000 जी पए थी, पोइ वापसी वरी खणूं था त वरी उन जो बि किरायो डबल पए थो। भला हीअ जेका सिर कची जेके ठाहिनि पिया, जेका लेबर ठाहे पई, उन कची सिर वारनि खे उन्हनि खे घणो ॾींदा आहियो? 1000 रुपये असां ॾींदा आहियूं साईं 800 रुपया 1000 ॾींदा आहियूं। उन खां अलावा जेके गॾ गाॾियुनि वारा खणनि पिया या गॾनि ते खणनि पिया सिरूं, हुननि खे ॾींदा आहियूं 200 रुपया 1000 अंदरि भरींदा आहिनि, कची सिर भरींदा आहिनि। वरी 80 रुपया ॾींदा आहियूं पकी कढण वारे खे ॾींदा आहियूं, ऐं 10 रुपया वरी कमीशन बि हुनजी हूंदी आहे। ॿुधो साईं, ज़मीन वानी जेका या भठे मालिकनि जी संधी हूंदी आहे या मुकादे ते खणंदे पाणी जो कीअं थींदो आहे? जेकॾहिं हीअ मुकादे ते हूंदी आहे, मुकादे ते खणंदा आहियूं 60,000 रुपया महीनो ॾींदा आहियूं। उन खां पोइ पाणी जूं टांकियूं जेके आहिनि उहे घुराईंदा आहियूं, उहा हिते 700 जी 600-700 जी हिकिड़ी बनाए इहा टांकी ईंदी आहे। तो कम सां कम माना 70-80 टालियूं माना असां घुराईंदा आहियूं, उहे टालियूं घुराईंदा आहियूं, इहे जेके आहिनि टांकियूं घुराईंदा आहियूं, उन्हनि ते कमु माना हलियो असां। हींअर भला गवर्नमेंट जा कम जी बंदि थींदा आहिनि, उन खां पोइ हीअ तव्हांजो सिरूं केतिरो तक़रीबन रोज़ानी जे बुनियाद ते केतिरियूं सिरूं वेंदियूं हूंदियूं जेकॾहिं सेल आहे न? हा, कम से कम माना 15-20 हज़ार सिरूं वञनि थियूं, 20 हज़ार सिरूं बसि। केतिरी लेबर हूंदी आहे भठनि ते? लेबर साईं टुटी अचे थी, के भठा बंदि थी विया आहिनि, उतां खां पोइ वरी असां वटि अची वञनि। पर असांजो प्रोग्राम इहो आहे त हाणे बंदि करण जो आहे, छो जो बचत आहे कोन का, परेशानी जाम आहे, इन करे माना बंदि करण जो ख़्यालु आहे। त लेबर असां वटि कम सां कम माना 150-200 माण्हू आहे, पर ॿियनि भठनि जूं लेबर हिते अची वई आहे। सर, इहे जेके सिरूं ठहनि थियूं, इहा मिटी छा तव्हां जेकॾहिं ज़मीन मां ख़तमु थी वेंदी आहे ॿाहिरां घुराईंदो या मिटी इन साॻी मिटी में खलाड़ंदा आहियो? न, जे ख़तमु थी वई त पोइ मिटी ॿाहिरां घुराइणी पवंदी। ॿाहिरि डंपरनि ते मिटी ईंदी, डंपर मां 1200 आहे 1300 रुपया डंपर वठे थो, पोइ उहा मिटी सम्झ त उहा त नुक़सान में ॼण त वेंदी, कमु हलाइणो थो पए, बाक़ी उन नुक़सान वेंदो माण्हू। केतिरो ख़र्चो ईंदो हुओ भला भठे जे? हिकिड़ो भठो जेकॾहिं माण्हू तयारु करे उन में सॼी लेबर समेत केतिरो? इन में 35-40 लख रुपया ख़र्चु अची थो वञे, 35 खां वठी 40 ताईं। तव्हां छा था सम्झो भला महीने जी आमदनी केतिरी थींदी हूंदी? महीने जी आमदनी हिन में त बचत कोन्हे, बाक़ी जेकॾहिं मसालो को सस्तो पवे त उन में बचत थी वञे, या गवर्नमेंट जा कम हलनि त उन में का बचत थी वञे। बाक़ी फ़िलहाल त ॼण त पूरत में ई आहियूं बसि। हीअ घणा नंबर सिरूं हूंदियूं आहिनि? हिकिड़ा चवंदा 1 नंबर हुजनि थियूं, 2 नंबर या 2 नंबर आहिनि। हिकिड़ी 1 नंबर हूंदी आहे, ॿी 2 नंबर हूंदी आहे। 2 नमूना आहिनि सिरुनि जा बसि। 2 नंबर जेका 1600-1700 विकामे थी,
ऐं हिकु नंबर जेका 3200 3000 3200 हले थी पई। भला हीअ जेके भठा में मुकादे ते खणो था उते जो ज़मीनूं, पर उते छा उहे मुकादे वारा तव्हांखे हिते पाणी ॾींदा आहिनि न, जेको ज़मीन जो पाणी असल में हूंदो आहे? ज़मीन जो पाणी अचे थो, जेकॾहिं मथां शाख में ई पाणी कोन्हे पोइ हू बि मजबूर आहिनि, पोइ पाणी ख़तमु थियो वञे। हा, पाणी ख़तमु थी वियो, हीअं टांकियूं घुरायूंसीं, टांकियुनि में त वरी सुठो ख़र्चु अची वियो, उहो त ॼण घाटे में वियासीं। केतिरियूं टांकियूं डेली तव्हां घुराईंदा हूंदो सिर्फ़ु पचाइण? ऐं डेली 10 खां 15 ताईं, 10 टांकियूं 15 टांकियूं 16 टांकियूं हिते लॻी थी वञनि। नाज़रीन, तव्हां हिते भठे जी मालिक या तव्हां मुंशी या हिते कमु कंदड़नि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हूंदियूं। हिननि जो इहो चवणो त जॾहिं गवर्नमेंट जा कमु हलंदा आहिनि त उन में असांखे कुझु न कुझु गुज़ारो थींदो आहे। हिन वक़्तु जेके गवर्नमेंट जा कमु बिल्कुलु बंदि पिया आहिनि, जंहिंजे करे जेको बि माण्हू सिरूं वठणु अचनि था उहो ख़ासि तौर ते रेट पुछी हलिया वेंदा आहिनि, सिरूं घटि माण्हू वठंदा आहिनि। उन खां अलावा जेको शहरनि जा अॼुकल्ह जेको सीमेंट जा पथर ठही रहिया आहिनि, हिन वक़्तु शहर जे माण्हू ख़ासि तौर ते उहे वेझा उन्हनि खे पवनि था, उहो उतां खां पथर वठी पंहिंजा घर ठाहींदा आहिनि। मगर गवर्नमेंट जा कमु जॾहिं हूंदा आहिनि तॾहिं भठनि जो हलंदो आहे त असांखे सिरूं ते जेको ख़र्चु अचे थो उन में बचति तमामु घटि आहे, जंहिंजे करे हितां जा खोड़ सारा मिरपुखा ज़िले जा जेका भठा बंदि थियणु शुरू थी विया आहिनि। जेके बि माण्हू लेबर जा फ़ी भठे ते 100 खां 150 माण्हू कमु कनि था, उहे बि बेरोज़गार थियणु शुरू थी विया आहिनि। हीअ असीं बीठा आहियूं हिन वक़्तु हिते, जेको सिरूं पची ईंदियूं आहिनि उन खां पोइ हीअ भठे वारा ॿाहिरि कढाईंदा आहिनि, उन ते जेको गॾनि ते सिरूं खणी ऐं ॿियनि जॻहियुनि ते जेको खोड़ियूं लॻाईंदा। अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल करे हुनजो छा चवणो आहे। नालो छा आहे तुंहिंजो? शमीर। केतिरियूं सिरूं खणंदो रोज़ाने? असीं 10,000 खणंदा आहियूं, 11,000। घणा पैसा तोखे मिलंदा आहिनि? 200 रुपया 1000। केतिरनि गॾनि ते खणंदो इहे सिरूं? 6 गॾनि ते। हिन में भला तव्हांजो गुज़र सफ़र थी वेंदो आहे? हा, थी वेंदो आहे। घणा ॼणा तव्हां सिरूं इहे खणंदा आहियो? इहे 3-4 ॼणा आहियूं असीं। हा, 6 ॼणा। घणी तारीख़ तव्हांखे मिली वेंदी हुई? असांजी 350 रुपया आहे तारीख़। भला जेके जुमे वारा ॾींहुं बंदि हूंदा आहिनि उन खां अलावा जेके बरसातूं या ॿिया कहिड़ा ॾींहुं बंदि हूंदा आहिनि, पोइ तव्हां छा कहिड़ो कमु कंदा आहियो? पोइ वांदा वेठा आहियूं। पोइ ॿियो को कमु कंदा या सिर्फ़ु भठे जो कमु सिरुनि जो कंदा आहियो? पोइ बनी आहे त कंदा आहियूं, न त बसि वेठा आहियूं मज़ूरी। उहो असल किथे जाए तव्हां? बेरमोड़ी। हिन वक़्तु असीं हुते हाज़िर आहियूं जिते सिरूं हितां भठे कचूं सिरूं ठही हिते अचनि थियूं, गॾनि ते जेके सिरूं खणी था अचनि। उन खां अलावा हिते अचो त हिननि खां पुछूं त हिन में केतिरियूं सिरूं पवंदियूं आहिनि हीअ जेके हिते कमु कंदा आहिनि। सचर नालो छा आहे तुंहिंजो? साईं गुलशेर। केतिरियूं सिरूं हिनखे छा कंदा आहियो भला तव्हां? हीअ सी असां भरींदा वेंदासीं, पोयां निकिरंदियूं ईंदियूं। तक़रीबन हिन में 6 लख माल अचे थो। उन खां पोइ जेको विच में पचंदो अचे थो, इहो सिलसिलो जेको असांजो जारी आहे। तक़रीबन महीने में इहो चक्कर फेराइणो पवे थो असांखे। महीने जे अंदरि केतिरियूं सिरूं पची वेंदियूं? 5 लख 5.5 लख 6 लख ताईं बि भठे जो अंदाज़ो हूंदो आहे जेतिरो हुजे। हिन में भला कुझु ख़राब वग़ैरह थियनि थियूं? इन में ख़राब थियनि थियूं, चाराना ख़राब थींदियूं, 12 सही थींदियूं। इहो त भठो दरिया आहे। केतिरा माण्हू हिते तव्हां कमु कंदा हूंदो जेके सिरूं इहे अंदरि ॿाहिरां खां खणी पिया अचनि? छा ते खणी ईंदा आहिनि? केतिरा माण्हू कमु? सही गॾनि वारा आहिनि, 12-13 गॾ आहिनि। उन खां पोइ 15-16 माण्हू आहिनि। उन खां पोइ ही घटि मां घटि 150-200 माण्हू भठे में लेबर कमु करे थी। केतिरो लेबर खे पैसा मिली वेंदा हूंदा? पैसे हर कंहिंजो पंहिंजो 1000 जो हिसाब आहे जी। मुंहिंजो 30 रुपया, हिन जो 30 रुपया, को रेट खरकार जो अलॻि आहे, हू 100-150। तव्हां हिते छा कंदा आहियो? असांजो कमु आहे हिन जी ढकाई करणु, हिन जो कमु आहे भरणु, ॿिए जो कमु आहे जेके पोयां ठाहिनि पिया, हिकिड़ा आहिनि जेके कढनि पिया, हिकिड़ा आहिनि जेके पचाइनि पिया। हर कंहिंजो मुख़्तलिफ़ कमु आहे। रोज़ानी केतिरी तव्हांखे तारीख़ मिली सघंदी हुन ते? हिन में कम जो हिसाब है, पोइ 500 ठहे, 400 ठहे, 300 ठहे। कम जो हिसाब 1000 जो हिसाब है। पोइ जेतिरो असां भरियूं, जेतिरी असांजी हिम्मत। नालो छा आहे तुंहिंजो? रियाज़ अली। वाह। छा कंदो हुई तूं हिते? हिते खरकारी। जी हा, 10 गॾ आहिनि, 7-8 मज़दूर आहिनि। शुक्र आहे मालिक जो, जेको नसीब आहे पियो मिले थो। भई महांगाई जो दौर वधी वियो आहे, ॾिसो था पाण खे, जहान पियो हले थो। न हेॾो जी पूरी थी पए, न होॾो जी पूरी थी पए। हेॾो सिधाई करे हिसाब किताब ॾेई वरी होॾे वञूं था दुकाननि ते, त उहो हिसाब किताब वरी पूरो लॻो पियो आहे। पर हीअ केतिरनि ॾींहंनि में तव्हां लॻाईंदा आहियो जेके 4 लख या 5 लख सिरूं? हफ़्ते में बसि 1.5 भरींदा, 1.5 हफ़्ते भरबो ईंदो। कॾहिं घटि कॾहिं महीने में असांखे गंज थींदो आहे, अहिड़े हिसाब सां ॼणो। हीअ भला जेके सिरूं अंदरि केतिरियूं टुटी वञनि थियूं? जे 4 लख सिरूं विझो था या 5 लख सिरूं विझो था, हिन में केतिरी? हुन में तक़रीबन 50,000 सिर ख़राब बि निकिरी थो वञे, किथे सही बि निकिरी थो वञे। इहो भठे जो कमु आहे। इहो किथे दोम आहे, किथे गोॾी आहे, किथे अवल आहे, किथे बाहि बंदि थो थी वञे। अहिड़े तरीक़े सां सेठनि खे बि नुक़सान थो थी वञे। मज़दूरी त उहा जेकी लाज़मी भरणी थी पए न। इन में जेके तव्हांजा गॾ हलनि पिया, इन्हनि जो ख़र्चु वग़ैरह इहो केरु कंदो आहे? मालिक कंदा न या तव्हां कंदा आहियो? न, इहो असां पाण कंदा आहियूं। पोइ मज़दूरी थी या नथी उहो असां पंहिंजो पाण कंदा आहियूं। हफ़्ते में फ़ी मज़दूर खे केतिरा मिलंदा हूंदा? हुन में तव्हांजा ज़ाहिर 8 खां 10 गॾ बि आहिनि, हुन में गुज़ारो तव्हांजो थिए थो न? भई गुज़ारो मिले, बसि टाइम पास थिए। भई एतिरो गुज़ारो कोन थो थिए। महांगाई जे हिसाब सां न, जाम महांगाई वधी वई आहे, तमामु असल। जी हा।
केतिरो ख़र्चो थींदो हूंदो हफ़्ते में तव्हांजो? तक़रीबन असां देरे जो लेबर जो गॾनि जो हिसाब किताब आहे 8,000 9,000 ख़र्चो थी थो वञे। ऐं तव्हांखे मज़दूरी केतिरी मिली वेंदी आहे? मज़दूरी असांखे माना 190 रुपया उतां कचियूं सरां खणूं था, हिते भठे पुॼाईंदा आहिनि 27 समेत ॼणो। तव्हां घणा माण्हू हिते सतारी जेका हणंदा आहियो जेका? तक़रीबन 3-4 9 माण्हू आहियूं असां, हुन सां गॾु बोरची बि गॾु आहे। 9-10 माण्हू आहियूं, 10 माण्हू आहियूं, 11 गॾु, अहिड़े हिसाब किताब सां बसि छंछरु थिए थो त वरी अलाह मालिक अलाह चङी कंदो। तव्हांजी राइश वग़ैरह हिते भठे ते हूंदी आहे ॿाहिरि किथे? भठे ते बिल्कुलु, राश वग़ैरह हर शइ भठे ते ई आहे। खाइण पीअण पंहिंजो पाणी झाणी हर शइ भठे ते आहे। तव्हां ही ॾिसी सघो था हिकु तरफ़ जेके सिरूं कचियूं आहिनि उन्हनि खे पचाइण लाइ करे उहे रखी रहिया आहिनि, उन खां अलावा जेके सिरूं पची थियूं वञनि उते बि मज़दूर कमु करे रहिया आहिनि। जेके सिरूं पचनि थियूं उहे वरी गॾनि जे ज़रिए हितां सिरूं ॿाहिरि कढियूं पियूं वञनि। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं हिननि जो भला केतिरनि ॾींहंनि जे अंदरि सिरूं पची वेंदियूं आहिनि, केतिरियूं ख़राबु थी वञे। हिते नालो छा आहे तुंहिंजो? मोहम्मद हनीफ़। केतिरे अरसे खां ई कमु पिया करियो? तक़रीबन में 6-7 साल थी विया। भला हीअ छा सिरूं हुतां खां कचियूं आहिनि उहे पची थियूं वञनि, उन खां पोइ उहे तव्हां केॾां ॿाहिरि कढंदा आहियो, कहिड़े पासे? ॿाहिरि लॻाईंदा आहियूं, पालींदा या टालियूं भरबियूं आहिनि अंदरि। केतिरा माण्हू हूंदा आहियो? माण्हू 4-5-6 ॼणा हूंदा आहियूं। रोज़ानी तव्हां केतिरियूं सिरूं कढंदा हूंदव? 30-32 हिन में भला तव्हांजो गुज़र सफ़र थींदो आहे? हा, थी वेंदो आहे। ॿिया हिते कहिड़ा मसइला आहिनि तव्हां सां? मसइला इहे ई आहिनि जो रेट घटि आहिनि, 80 रुपया आज़ाद ॾींदा आहिनि ऐं ज़ोर लॻंदो आहे, फुल ज़ोर लॻंदो आहे, अहिड़ा छिकींदा आहियूं, बसि इहो ई। केॾी महिल खां तव्हां कमु शुरू कंदा आहियो, केॾी महिल ख़तमु कंदा आहियो? तक़रीबन अज़ानूं ईंदियूं आहिनि, तेॾी महिल भठे ते ईंदा आहियूं, 12, 1, 2, 3 बि थी वञनि, 4 बि थी वञनि। हिन में तव्हांजी केतिरी दिहाड़ी ठही वेंदी हूंदी? 200-250-300। इन में छा तव्हां सां ॿिया के मसइला हिते जेकॾहिं तव्हांजा के नंढा ॿार स्कूल वग़ैरह के अहिड़ी सहूलियतूं आहिनि या उते वेंदा न? न, उहे कोन्हे, का शइ कोन्हे, सहूलियत अहिड़ी काई कोन्हे जो ॿार पढ़ी सघनि। हूं तव्हां असल किथे जा आहियो? असां हिते जा आहियूं, साईं ॻोठ जा आहियूं। नालो छा आहे तुंहिंजो? इमाम बख़्श। भला हीअ हेतिरी तपश आहे हिते, तव्हां छा कंदा आहियो? हिते बाहि हलंदे पिए कहिड़ो कमु कंदा आहियो? हिते असां जलाई कंदा आहियूं, पचाईंदा सिर पचाईंदा मज़दूरी कंदा आहियूं। पोइ वरी राति 6 कलाक ड्यूटी ॾींहं जा 6 कलाक राति जा, पोइ वरी सुबुह लही घर वेंदा आहियूं, वरी ॿाहिरि में वापसि भॼी ईंदा आहियूं। हीअ भला गर्मी जे अंदरि त वधीक तपश थींदी वेंदी? जी आहे, गर्मी त आहे, मजबूरी में धंधो करिणो पवंदो। पोइ हिन में भला का तव्हांखे बीमारी वग़ैरह कोन थी थिए? न बीमारी कोन थिए असांखे, भई गरमाश खणी थींदी आहे। केतिरा माण्हू हिते कमु कंदा आहियो तव्हां? असां 6 ॼणा कंदा आहियूं। छा छा विझंदा आहियो जेका बाहि में? इहो छा तव्हां जेको हींअर बूरो पिया विझो या इन खां अलावा कहिड़ो सामान विझंदा आहियो? असां हिन में कुकड़ नारो बूरो विझंदा आहियूं ऐं अलाए किथे तूतड़ विझंदा आहियूं, ॿियो हीअ फर्च विझंदा आहियूं अंदरि, ॿियो कॾहिं अॻे कोयलो हलाईंदा, हाणे कोयलो कोन हलाईंदा, किचिरो ई हूंदो बसि। छाजे करे कोयलो कोन था हलाइनि? महांगो थी वियो हुनखे नथा हलाइनि। सिर्फ़ु ही किचिरो विझंदा आहियो या हिन में ॿी बि का शइ अहिड़ी हूंदी आहे? न, ही ख़ाली किचिरो, तूरी वारी किटी हूंदी आहे, फुटी वारी किटी हूंदी आहे, थैलियूं वारा किचिरो, गंद किचिरो उहो ई हूंदो आहे, ॿियो ही बूरो हूंदो आहे, ॿियो वधीक नथा हलाइनि कुझु। तव्हांखे घणो पघार ॾींदा आहिनि? असांखे 10,000 महीनो ॾींदा आहिनि। हिन में भला गुज़र सफ़र थिए थो? बसि गुज़र सफ़र त कोन, शुक्र अलाह असांजो पूरा ई थिए थी। पोइ भला ही बाहि छा ॾींहुं राति बाहि या हूंदी आहे, तव्हां हिन बाहि ते ई कमु कंदा आहियो? जी आहे, बाहि असां 24 कलाक हलंदी रहंदी आहे। अहिड़ो को मसइला त कोन था थियनि जेका इहा भठी तव्हांजी किरी पए, हिन में को माण्हू सड़ी वञे या कहिड़ो मसइलो थिए थो? न, इहो ख़ासि करे कोन थो का इतफ़ाक़ थी वेंदो आहे, कॾहिं सिर किथे ढिली हूंदी आहे, उते पेर अंदरि हली वेंदो आहे, वधीक कुझु कोन थींदो आहे। पोइ हिन में तव्हांजो खाइण पीअण वग़ैरह मानी वग़ैरह उहो सभु घरां असां खणी ईंदा आहियूं। माना भठे वारनि जे तरफ़ां कोन? न, भठे तरफ़ ख़ाली सुको पघार हूंदो 10,000 महीनो। ही केतिरियूं अहिड़ियूं हूंदियूं जंहिं ते बाहि हलनि पियो, या छा घणा अहिड़ा धिका ठहियल हूंदा आहिनि? हीअ असांखे 8 लाइनूं पचाइणियूं हूंदियूं आहिनि त राति ॾींहं में उहे 8 पचाईंदा, घटि पचाईंदा त वरी माल काढ़िजी पवंदा, भाई 8 छो कोन थी वञनि, पोइ चिमनी लेट थी वञे, पोइ बहानो करे झरे वेंदा आहियूं। घणनि ॾींहंनि में पचंदियूं आहिनि? हीअ तक़रीबन महीनो खाई वेंदो आहे पूरो। महीने में पोइ घणियूं सिरूं निकिरंदियूं? महीने तक़रीबन 6.5 लाख निकिरी वेंदियूं आहिनि। नाज़रीन, हिन वक़्तु तव्हां जेके भठे ते मिस्त्री कमु कनि पिया उन्हनि जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं हूंदियूं, नकासी वारनि जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं हूंदियूं, उन खां अलावा जेके हिते भठे या मुंशी उन्हनि सभिनी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हूंदियूं। मगर हिते जेके सिरूं हिन वक़्तु असां हिते मौजूदु आहियूं जिते मिटी ॻोहे मिटी ठाहींदा आहिनि, उनखां पोइ हिते जेको खॾो खोटे मिटी खे पाणी विझी तयारु कंदा आहिनि, उनखां पोइ जेके सिरूं ठाहींदा आहिनि। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल करियूं, हुननि जो इहो छा चवणु आहे। नालो छा आहे तुंहिंजो? आसन। छा कंदो तूं हिते? हिते सिरूं कढंदा आहियूं। कीअं निकिरंदियूं थोरो सां तफ़सील? ही रही ॻाल्हि आहे त असीं हिनखे मिटी ॻोॾींदा आहियूं, पहिरीं मिटी ॻोॾे हिनखे वरी उथलाईंदा आहियूं, उथलाए पोइ हिनखे वरी ठाहींदा आहियूं, वरी खणंदा आहियूं रेड़नि में, पोइ वरी उते वञी उछलाईंदा आहियूं पिड़ में, पोइ हुनखे वरी सिर कार्ब में विझंदा आहियूं, पोइ हुनखे वारी सां गॾाए पोइ सिरूं उथलाईंदा आहियूं। हिन में भला तव्हांजो गुज़र सफ़र थींदो आहे? केतिरा पैसा? त पेट जी गुज़रण थिए थी, ज़ोर ई माना छिके,
माना सॼे माना हफ़्तो कमायूं था लाचारी जो पेट जो गुज़रण जे डाल्टा आहे त खंड कोन्हे जे खंड आहे त अटो कोन्हे इन में कर्ज वग़ैरह बि आहे तव्हां कर्ज़ वग़ैरह बि आहे हांजी हाणे घर जी पूरो त थिए कोन थी जेको आहे सो मस हितां छिके पूरो करियूं था हिकिड़ो मंज़िल बि आहे हाणे हिकिड़े हंधि ते वेही सघूं कोन था इन में भला तव्हां नंढनि ॿारनि खे बि कमु गॾु करायो पिया औरतुनि खे बि कमु गॾु करायो पिया इहो छाजे करे? गॾु कंदियूं आहिनि ॿार बि कंदा आहिनि हाणे जॾहिं पूरो घर जा भाती पूरी फैमिली कंदी आहे तॾहिं त वञी पूरो थींदी आहे उहो बि हफ़्ते जो गुज़र थींदो आहे वरी हफ़्तो जो हिकिड़ो हुजे असीं कमु नथा करियूं त पोइ मुर्गो पेट जो गुज़र कोन थी थिए ॿार था मरनि बुख हींअर बि तव्हां गप में बीठा आहियो सियारे जे मौसम में भला तव्हांखे थधिकार में इहो कमु कीअं थींदो हूंदो? छा करियूं पोइ पेट जे कारण करणी पए थी केतिरी भला मज़दूरी मिलंदी आहे जेकॾहिं तव्हां 1000 सिरूं ठाहींदा? मज़दूरी या 1000 जे पोयां हाणे असांखे छा थी मिले 480 रुपया मिलनि था घणा ॼणा हूंदा आहियो? हुनमें असीं 4 ॼणा हूंदा आहियूं 3 ॼणा बि हूंदा आहिनि सॼो ॾींहुं मगज़मारी करे सॼो ॾींहुं दिहाड़ी हाणी शाम जो वञी ॻोठ घरनि भेड़ा थियूं था पोइ मन किरण खां पोइ अला असर तुंहिंजो छाजे करे भला ही वधाईंदा कोन्हनि? पोइ हाणे ख़ुदा खे ख़बर आहे छा आहे चकर हिननि जो जा रेट जे करे आहे जा ख़बर कोन्हे हाणे ग़रीबत ते ईअं ई करे वेठा आहिनि हीअ आहे ग़रीबत जे करे हाणे ग़रीब ॻाल्हाए सघनि कोन था बसि पेट जे करे जितां किथां मिड़े भंडार संगत वारा या ॿिया हिकिड़ा ईंदा आहिनि लेबर वारा इहे भला इहे तव्हां वटि कॾहिं आया आहिनि या तव्हांजी का मदद वग़ैरह कई अथनि न? असांजी इहो त भंडार वारा आया हुआ असां वटि असां में उनमें शामिल बि कया हुआ पर रही ॻाल्हि आहे त हाणे असांखे हिते चवनि था जो पघार ॾींदासीं उहो बि मायूं हुतां घुमी वापसि वरी आयूं अञा ताणी त पघार जो को आसिरो ई कोन्हे हितां छा मायुनि खे वठी वेंदा आहिनि? मायुनि ते वठी ईंदा आहिनि को भर्त भराईंदा आहिनि को मिशनूं सेखारींदा आहिनि तव्हांखे ॾिनियूं अथनि कुझु? असांखे कुझु का शइ कोन मिली अञा तक नालो छा आहे तुंहिंजो? भूरो केतिरे अरसे कमु पियो करे इहे? तक़रीबन अॼु खां 8 साल पहिरियों भला ही तोसां गॾु नंढड़ा ॿार बि कमु कनि पिया भला जी हा छाजे करे हिननि खे स्कूल वग़ैरह कोन पिया मोकिलियो? हिकिड़ी त वॾी ॻाल्हि इहो आहे भठे ते स्कूल जी सहूलियत न आहे भठो जेको आहे सो 2 साल लॻंदो आहे 3 साल 5 साल लाइ भठो हूंदो आहे उन वजह सां स्कूल कोन हूंदो आहे ॿी ॻाल्हि आहे ग़रीबत आहे बसि हाणे माण्हू पुॼी कोन थो सघे ऐं वॾी स्कूलनि में मोकिलण जा शहर में ॿारड़ी जे हिसाब सां रहूं था त अहिड़े हिसाब सां जेको आहे सो पंहिंजो गुज़ारो करींदासीं घणा माण्हू हिते कमु कंदा आहियो? भठे ते सभु माण्हू जा रुका मुंहिंजा घर जा औरतूं मर्द सभु केतिरा माण्हू कमु करायो? तक़रीबन 25 घर कमु कंदा आहिनि भठे ते हिन में तव्हांजो गुज़र सफ़र थिए थो? बसि थियो वञे हलियो कोई कर्ज़ वग़ैरह तव्हां ते थिए थो या इन में गुज़ारो थी? बसि कर्ज़ थींदो रहंदो आहे बसि वसकारो ईंदो आहे त पोइ हाणे लाज खणणो पए थो त कर्ज़ त लाज़मी थींदो हा बीमारी सिमारी आहे माण्हू कई ॻाल्हियूं शादी मुरादी मरणो परणो आहे पोइ ॿारनि खे पढ़ाईंदा आहियो? जे ॿारनि खे पढ़ायो स्कूल जी कोन्हे सहूलियत न हिते हाणे शहर परे आहे भठो ॿारड़ी साइड आउट साइड ते आहे हाणे किथां हितां स्कूल बि कोन्हे कीअं ॿार मोकिलियूं जा हिकिड़ो नथो वञी सघे माण्हू भठारो धंधो थो करो हिन में भला तव्हांजो गुज़र थिए थो? हिन गुज़र थिए कोन थो हाणे 1000 शुरू कढो सभु ॿार बचे सभु मरो 500 रुपया हिकिड़ो मिले 500 रुपया में छा थी अने इहो 2000 तो अटो ठही वियो हिन में छा खायूं असीं हा इहो केतिरा कलाक कमु कंदे सुबुह जो केॾी महिल ईंदा आहियो सुभाणे तव्हां? सुभाणे वेला अचो त सुभाणे चवां बि सुबुह सवेरे अचो त केतिरा माण्हू कमु कंदा आहियो? असीं 6-7 आहियूं हा हा कोई भला तव्हांजा नंढड़ा ॿार बि तव्हां सां गॾु कमु कनि पिया स्कूल कोन पिया वञनि? न स्कूल कोन था वञे नाज़रीन अॼु असीं मीरपुर ख़ासि ब्यूरो टाइम वञा तव्हांखे इहो असीं ॾेखारे रहिया आहियूं त मीरपुर ख़ासि जा भठा जेके सवें भठा हुआ कुझु मसइलनि जे करे केतिरा ई भठा बंदि थी विया आहिनि जॾहिं हिन वक़्तु असीं हिकु भठे ते हाजी ख़ान दल जे भठे ते मौजूदु आहियूं हितां जे माण्हुनि जा तव्हां कमेंट्स ॿुधा हूंदा हिते जेके कमु कंदड़ कमेंट्स ॿुधंदा हिते औरत जेका कमु करे पई हुननि जो बि इहो चवणु आहे त हिते त असांखे तमामु मज़दूरी घटि थी मिले ऐं हिननि जा नंढड़ा नंढड़ा मासूम ॿारड़ा जेके आहिनि उहे बि सिरूं ठाहिनि पिया या के मिटी वलीनि पिया या के गारो वग़ैरह मलीनि था जेके हुननि जो मानी बि हिते खाइनि था जॾहिं त हिननि जा ॿारड़ा जेके आहिनि स्कूल कोन पिया वञी सघनि हिननि जो इहा ई दांह आहे त असांखे बिल्कुलु मज़दूरी घटि थी मिले असांजी केरु सार संभाल नथो लहे का बि हिते सहूलियतुनि जी शदीद खोट आहे ऐं तव्हां भठे मालिकनि जूं बि तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं हूंदियूं हुननि जो बि इहो चवणु आहे त रेट घटि हुअण जे करे जेको आहे असांजूं सिरूं घटि थी विकामनि अचो त हिन वक़्तु असां सां गॾु हिकु नौजवान मौजूदु आहे जेके हिते सिरूं ठाहिनि था हुनजी जेका वालदा बि सिरूं ठाहे थी घर वारा हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं भला हिननि जो तव्हांजो हिते गुज़र सफ़र थिए थो या न? जी हाणे असीं ईअं आहियूं हाणे सिरूं असीं कढंदा आहियूं त असांजो गुज़र सफ़र वञे थोरा घणो थिए थो रोज़ाने असीं माना 500 सिरूं कढंदा त असांजो 250 दिहाड़ी ठाहींदी आहे हुन ते साल मां असां माना माने हिते सभु कुझु हिते आहे खाईंदा हुतां सवेरे अचूं था सुबुह जो मिटी कढणु मिटी कढे पोइ इहो वञे घर वञे त बसि भला नंढड़ा मासूम ॿारड़ा जेके उन्हनि खे बि तव्हां गॾु खणी था अचो छा तव्हांजा सॼी फैमिली वारा कमु कंदा आहिनि मर्द औरतूं ॿारड़ा सभु कमु कंदा आहिनि उन बावजूदि तव्हांजो कीअं गुज़ारो हूंदो आहे? जी तॾहिं वरी कुझु हली वञे थो सभु माना नंढड़ा वॾा सभु कमु करनि था शुरू कहिड़ियुनि सहूलियतुनि जी खोट आहे तव्हांखे? बसि जेको आहे हाणे तव्हां ॿुधायो साईं
पर ही जगह सिरूं ठाहे पे तुंहिंजी वालदा आहे? जी घणा माण्हू तव्हां हिते कमु करियो था? असीं 5-6 आहियूं। केतिरा कलाकनि ते हूंदा आहियो? माना सुबुह जो 8 बजे लॻंदा आहियूं, 10-12 ताईं हिते कमु करूं था, पोइ वरी मिटी बिटी ठाहियूं था, इहो वरी कमु माना शाम ताईं। पोइ हिन में घणी तारीख़ तव्हांखे मिलंदी हूंदी? साईं इहो आहे न, हाणे असां 1000 शुरू कंदा त असां 500 रुपया मिलंदा आहिनि, 500 रुपया मिलंदा आहिनि बस। स्कूल वग़ैरह? स्कूल तो हाणे आई कोन्हे हिते, शहर ॿाराड़ी आहे, असां वठो ॿाराड़ी आहे, हुनखे हिते आहियूं ॿाराड़ी जी। घणे सिरूं खणंदो हिन ते तूं? साईं 4000 खां वठी 3000 ताईं। 3000 केतिरो किरायो तव्हां वठंदा आहियो शहर में पहुचाइण जो? किरायो शहर में पहुचाइण जो साईं 1600 रुपया। हिन में भला तव्हांजो गुज़र थींदो आहे? डीज़ल वग़ैरह सॼो पूरो? बसि हाणे गुज़र बचाईंदा आहियो? दिहाड़ी छा बचंदी आहे, मिड़ी घर में फेरींदा आहियूं, दिहाड़ी कहिड़ी बचंदी आहे, 2-2 रुपया बचंदा आहिनि। घणनि बठनि ते हलंदो ई तूं? असीं 2 बठनि ते हलंदा आहियूं सर, 2 बठनि ते। फी चक्कर ते तुंहिंजो केतिरो डीज़ल ख़र्च? शाम ताईं तो फी चक्कर ते शाम ताईं इहे छा 1000-1500 बचंदा, ॿियो को टप टाड़ी टुटियो वञे त पोइ सॼो ख़र्च में पूरो थियो वञे। हिन भला मालिक तूं या ड्राइविंग कंदो आहीं? ड्राइवरिंग कंदा आहियूं। ड्राइवर सां गॾु मज़दूरी बि हिन ते कंदा? मज़दूरी बि हिन ते कंदा आहियूं। मां घणियूं सिरूं ठाहींदा आहियो तव्हां? 2000 घणा माण्हू हूंदा आहियो जेके 2000 सिरूं ठाहे था? 5 भाती 5 भाती बा। भला हिन में तव्हांजो गुज़र सफ़र थिए थो? बस जेको निकिरे तो हफ़्ते जो ख़र्च बस। पोइ हीअ भला तव्हां सां गॾु नंढड़ा ॿार बि कमु कनि पिया, नंढियूं छोकिरियूं कमु कनि पियूं, या छा स्कूल कोन पियो वञनि? छाजे करे हिते स्कूल जी सहूलियत आहे या न? अब स्कूल सावलियो आहे असांखे, पोरियो जेको इहो आहे अबे ॾाढे जो केतिरे अरसे खां इहो कमु करियो था? हीअं असांजो पोड़ो गुज़ारियो आहे, 5 साल थिया आहिनि असीं लॻायो। पोइ भला हिते तव्हांजी राइश वग़ैरह कहिड़े नमूने तव्हां रहंदा आहियो? असीं वेठा आहियूं, जेको हिन साल हिते कमायूं, साल जिते वरी सुख थिए उते वञूं। केतिरनि बठनि ते हिन वक़्तु तव्हां कमु करे आया आहियो? असीं त कई बठा कमाया आहियूं, हेॾे टंडरे हेदर नवाशा तक परे परे बाबा। असीं त हाणे नालो अचे त मूंखे सभिनि बठनि जो त पोइ छाजे करे मुख़्तलिफ़ बठनि ते हलो था, हिकिड़ी जॻह ते कमु कोन था करियो? हिकिड़े पोइ कार्बी सेठ ठहनि कोन था त पोइ वरी उतां असीं बदिली करूं था। हा इन जे करे। सेठ छाजे करे कोन था ठहनि, या ख़र्चो कोन था ॾियनि छा? ख़र्चो बा वरी पोइ ख़र्चे में गोड़ी कनि था, पोइ असीं वरी हलिया वञूं था, वरी ॿार नथा ठहनि त वरी हलिया वञूं। हींअर तव्हां केतिरा माण्हू हिते कमु करे पिया? हिते 5 आहियूं। ही नंढड़ो कोन थो कमाए, छोकिरो हिकिड़ो वियो हलियो। रेट घटि आहे, ग़रीब माण्हू आहियूं, घर में बीमारी शीमारी आहे, पोइ उन करे कर्ज़ी थियो वञूं, कर्ज़ वॾा लॻा पिया आहिनि, मज़दूर माण्हू आहियूं, कमायूं पिया। रेट जो मसइलो आहे। रेट केतिरो रेट ॾींदा तव्हांखे? रेट असांखे हिते ॾियनि पिया 480। जी हा, सो अहिड़े हिसाब सां रेट घटि लॻाया पिया आहिनि, रेटनि जे करे इहो ई आहे, ॿियो का तकलीफ़। हिन में भला कमीशन वग़ैरह इहा बि हूंदी आहे, या भठे वारा या मुंशी जेके हितां जा उहे बि तव्हां खां वठंदा आहिनि छा? मुंशी मालिकनि खां तनख़्वाह वरिता आहिनि न, असांखां रुॻो जमादार हूंदो आहे, उहो 20 रुपया वठंदो आहे बसि। जो कर्ज़ो खणाए ॾिए थो 10, 15, 25, जंहिंखे जेतिरी गुंजाइश आहे उहो खणाए ॾिए थो, उहो ई आहे। उन वक़्तु ताईं केतिरनि बठनि ते तव्हां कमु करे आहियो? कहिड़ियूं सहूलियतूं हुते न आहिनि बठनि ते तव्हांखे कोन मिलनि? वाह, बठनि ते त सहूलियतूं आहिनि, घर नलको पाणी हर शइ मिले पियो। बहरहाल इहो ई रेट वारो मसइलो आहे, रेट घटि आहे, जाम रेट घटि आहे, पूरी थिए कोन थी, महांगाई वधी वई आहे। हा, घर में आख़िर ॿार बचो आहे, फैमिली वॾी आहे, पोइ उन करे पूरी थिए कोन थी रेट जे करे। इन में छा तव्हां घर जा भाती सभई हिते गॾु कमु कंदा आहियो? हा वाह, पोइ नंढा वॾा सभु, को पिड़, को सिरूं उबियूं पिया कनि, को मिटी पिया खणनि, को लोटो पिया हलाइनि, पर नंढा वॾा 12 बच्चा सभु लॻाए पिया आहियूं। ॿारनि खे स्कूल छो कोन था मोकिलियो? भाई इहो स्कूल जेतिरो असां वटि ख़र्चो ई कोन्हे न, रेट घटि आहे, असां ख़र्च इन में पूरा थियो वञूं, छा करियूं? पेट में ॾियूं या कपिड़ो गंदी वठूं या बीमारी शीमारी करियूं, मरणो परणो अचूं वञूं, छा केॾां वञूं? पोइ इन जे करे पूरी कोन थी थिए, केॾां ॿारनि खे छॾूं? केतिरियूं सिरूं खणंदा आहियो भला तव्हां हिते? शुरू खाना 17-18 जी आई है। हिन में तव्हांजो छा गुज़र थिए थो? घणा माण्हू तव्हां? दिहाड़ी मिले थी। घणी दिहाड़ी मिले? दिहाड़ी 300 रुपया। जी हा। घणा कलाक कमु कंदा आहियो? कलाक बस 1-2 कमु कंदा थी। और नालो छा आहे? वो नालो मुंहिंजो वज़ीर। कहिड़ा मसइला आहिनि तव्हां खां हिते ॾींहुं राति? तव्हांजा ॿार बच्चा नंढड़ा सभु गप में कमु करे रहिया आहिनि? लाज़मी कने रोज़गारी कने बा, रेट हिननि जो आहे कोन असां, कोई रेट असांखे कोई वठी ॾियो। घणो रेट ॾींदा नी भला? रेट हींअर असां वटि हले पियो 480 रुपया। केतिरनि सिरुनि जो 480? 1000 जो। इन में तव्हां घणा माण्हू कमु कंदा आहियो? केतिरे ॾींहंनि में कमु करे वठंदा आहियो? कमु हाणे सुबुह जो लॻूंसि त हाणे 2-2:30 ताईं कमु ते दिहाड़ी इहो माने इन में असांखे 300 रुपया जे हिसाब सां ख़र्चो असांखे मिलंदो आहे। ऐं 180 रुपया थींदी आहे कटर असांजी। इन में भला इहा जेका कट थिए थी या जमादार इहे वठनि था, उहे छाजा था वठनि? उहो वठनि था जमादारी आहे जेको, उहो जमादारी खणनि था, ऐं बाक़ी इहो कट थिए थी उहो कर्ज़े में कटिजेसि थी।
बीमारी शिमारी हाँ बीमारी शिमारी भी इन में ही करनी पवंदी आहे हर ॻाल्हि बरो कर्ज़ खयल आहे केतिरो तव्हांजो कर्ज़ खयल आहे कर्ज़ असांजो आहे वधि में वधि इहो थींदो किथे 30 किथे 40 किथे 50 हिन वक़्तु ताईं केतिरनि भठनि ते तव्हां कमु करे आहियो कम से कम न त असांखे भठे ते कमु कंदे खे तॾहिं बि 13-14 साल थिया आहिनि ॿिया कहिड़ा मसइला आहिनि भला तव्हांजा ॿार बि स्कूल कोन पिया वञनि पोइ हाणे छा करियूं असां हिन खफ़े में पूरा स्कूल वेझी आहे कोन वेझे में उन जे करे स्कूल वेझी हुजे त माण्हू वञे हाणे स्कूल ते परे आहे हाणे असां हिते ॿारणी में ईअं गुज़ारे में ई काबू आहियूं एतिरो असांखे ढिर ई कोन्हे ॿारनि खे छॾियूं कहिड़े नमूने ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि जॾहिं त हिननि जा ॿारनि सां असां मालूम कई हितां जे मर्दनि सां औरतुनि सां हुननि जी इहा ई रड़ हुई त हिते का बि सिहत जी बि सहूलियत कोन्हे गर्मी हुजे चाहे सियारो हुजे असां हिन गप में हिन पाणी में वेही असीं गुज़र सफ़र कंदा आहियूं ऐं जेकॾहिं नथा कयूं त असांखे जेको खाइण पीअण लाइ कुझु कोन थो मिले उन खां अलावा असीं कर्ज़ी बणिया पिया आहियूं जॾहिं त हिन वक़्तु असां पाण उन भठे ते मौजूदु आहियूं तव्हां पाण उन ॿारनि सां बि ॻाल्हाए ॿुधो हूंदो हुते जे भठे जे मालिकनि सां बि ॻाल्हि ॿोल असांजी थी आहे मगर हिननि जी तव्हां पाण पंहिंजे कैमरा जी अख सां ॾिसी सघो था त हिननि माण्हुनि जो कीअं गुज़र सफ़र थींदो हूंदो बरसातूं हुजनि चाहे कुझु बि हुजे ही माण्हू इन ई पोज़ीशन में रहनि था ऐं हुकूमत खे घुरिजे त हिननि जो जेको आहे हिननि जी माली सहायता कई वञे हिननि जी मदद कई वञे हिते को अहिड़ो स्कूल क़ाइमु कया वञनि जेके हिननि जा नंढड़ा मासूम ॿारड़ा जेके आहिनि जेके पेर उघाड़ा करे घटियुनि में घुमंदा था रहनि या सिरूं ठाहिनि पिया उन पोरे खां अलावा हुननि खे जेको कुझु तइलीम मिली सघे तो दुकान बीमारी आहे घर में ना आहे असांजी पूरी पोइ इन्हनि सिरनि में पूरी नथी थिए पोइ छा करूं बेरोज़गार आहियूं लाचारी लाइ कमायूं था गर्मी आहे ॿार रही कोन था सघनि सर्दी में ॾिसो था हाल असांजा भला ही मच्छर वग़ैरह थियनि था तव्हांजा नंढड़ा मासूम ॿार आहिनि बीमार थी था वञनि पोइ कहिड़े नमूने तव्हां हलंदा हूंदो तव्हांजे घरनि जी हालत अहिड़ी आहे न लाइट न बिजली इहो ई साॻी वीचारा मच्छर न आहिनि त इहो खाइनि पिया वीचारा रोइनि पिया ईअं ज़िंदगी गुज़ारनि पिया भला तव्हांजो गुज़र सफ़र थिए थो हिन ते सही पर थिए केॾीमहिल न थिए केॾीमहिल ऑटो घर में आहे केॾीमहिल न आहे मिड़े इहे मुश्किल इहे पोइ रोज़ी लाइ करे रुली पिया जेका जलूं पिया तव्हांजा ॿार अगरि बीमार थी वेंदा आहिनि इस्पताल वेंदा आहियो हिते अताई डॉक्टर न ॾींदा आहियो इस्पताल हूंदा आहिनि पैसा वठी वेंदा आहियूं न हूंदा आहिनि त वीचारा हिते ई घर में वेठा आहिनि भला गुज़र सफ़र तव्हांजो सही थी थो वञे मज़दूरी तव्हांखे मिलंदी आहे मज़दूरी इहो थोरी घणी मिलंदी आहे कुझु कट थींदी आहे कुझु जमादारी वेंदी मिलंदी न आहे जमादार छाजी खणंदो आहे जमादार चवे थो आउं लेबर लॻायां त तव्हां जमादारी वठंदसि उहो पाण को कमु कोन कंदो आहे न उहो पाण कोन कंदो आहे छाजा नालो छा आहे तुंहिंजो बादल साईं कीअं तव्हांजो गुज़र सफ़र थिए थो बठनि ते सिरूं ठाहे वठनि ते इहो गुज़र सफ़र हले पियो जेको आहे रवानी जो जेको 480 आहे उनमें जेको हले पियो कुझु कट पई थिए 40-50 हज़ार खणी बीहूं था पोइ कुझु कट पई थिए कुझु मज़दूरी ॾीनि था घणी कट थींदी आहे हिते जेको तव्हांजा असां घरनि जी हालत ॾिठी आहे घरनि में छित बि कोन्हे लाइट बि कोन्हे सेठनि खे आहे सेठ बि मजबूर आहिनि हू चवंदा असांजो ई रेट कोन्हे असांजो बि रेट उहो जो वेठा आहिनि इहे ॻाल्हियूं आहिनि केतिरा माण्हू हिते रहंदा आहियो हिते भला तव्हांखे मच्छर वग़ैरह हिते कोन था खाइनि जेको मच्छर घणी आहिनि पोइ छा करियूं आहे मच्छरदानी उहो ग़रीब दाल 200-250 पेट जी करियूं मच्छरदानी वठूं पोइ जेके तव्हांजा नंढड़ा ॿारड़ा बग़ैर छित जे काड़े में लोॾनि में ॿधा पिया आहिनि पोइ हाणे छा मजबूरी आहे ॿियो छा करियूं केतिरे अरसे खां तूं भठे ते कमु करे पियो असांखे जहिड़ो भाई 12-13 साल हा नालो छा आहे तुंहिंजो राइब तूं छा पियो करीं यार हींअर आउं कमु थो करियां पढ़ी छो कंदो पढ़ा छो कंदो वांदो ई कोन आहियां भई छा पढ़ां छाजे करे वांदो कंदो अथई बसि सॼो ॾींहुं मिटी बि खणी विया तोखे पढ़ण जो शौक़ु आहे हा पोइ तूं वञ न स्कूल वञ न पोइ छाजे करे मिटी थो खणे स्कूल परे आहे न जाम परे आहे घणा ॿार हिते कमु कंदा आहियो हिते असां 3-4 ॼणा आहियूं हिकिड़े घर जा 3-4 ॼणा आहियूं घणी मज़दूरी तोखे मिलंदी आहे मूंखे इहो 30-40 रुपया इहो मिलंदी आहे इन मां तूं छा वठंदो आहीं इहो मिड़े इहो शइ शिकल वठंदो आहियां पढ़ण जो शौक़ु आहे तोखे हा नाज़रीन तव्हां हिते जे जेके रवासी आहिनि हिते जेके भठे ते कमु कनि था हिननि जो ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी हिन हाणे ॾिसो हिकु मासूम ॿारड़ो जेको राहिब आहे हिन जो बि चवणु त असीं हिकु घर जा जेके 4 खां 5 ॼणा कमु कंदा आहियूं 30 खां 40 रुपया असांखे मिलंदा आहिनि सुबुह खां करे शाम ताईं असां कमु कंदा आहियूं जंहिंजो गुज़ारो कोन थो थिए मगर हिते का बि स्कूल जी सहूलियत न हुअण जे करे हिते जा जेके नंढड़ा नंढड़ा मासूम ॿार हिकु त खुले आसमान हेठि वेठल आहिनि हिते जेके झोलियूं ॿधियूं पियूं आहिनि उन्हनि में ॿार पिया आहिनि कहिड़े नमूने हिननि जी ज़िंदगी गुज़री रही आहे तव्हां पाण कैमरा जी अख सां ॾिसी सघो था त हुकूमत खे घुरिजे जेके तइलीम ऐं सिहत लाइ वॾियूं दवाऊं त कयूं वञनि थियूं मगर हिते का बि बुनियादी सहूलियत न हुअण जे करे हितां जा जेके मासूम ॿार मिटियुनि में कमु करे रहिया आहिनि पेर उघाड़ा हिन जा कपिड़ा ई बदन ते कोन्हनि हिननि जी तव्हां पाण हिन जी पोज़ीशन ॾिसी रहिया त हुकूमत खे घुरिजे त हिननि जो संजीदगी सां नोटिस वठी हिननि जेका माली सहायता बि कई वञे हिननि जेको ॻोठ हिते भठनि ते के स्कूल बि क़ाइमु करे ॾिना वञनि
नाज़रीन हिते अॼु असां भट्ठे ते मीरपुर खां ब्यूरो टाइम में जो हाज़िर थियासीं हितां जे मज़दूरनि सां हितां जेके मायूं कमु कनि पियूं या मर्द कमु कनि पिया के मिटी पिया ठाहिनि के सिरूं पिया ठाहिनि या के निकासी पिया कनि या के जलाई जो कमु कराया आहिनि हिते तव्हां पाण ॾिसो था हिते का बि बुनियादी सहूलियत न आहे हिते जे माण्हुनि जा खोड़ सारा मसइला आहिनि हिते जा मासूम ॿार जेके औरतूं कमु कनि थियूं उन्हनि जा जेके सिरनि ते विहारे वेठा आहिनि या झोलियुनि में ॿधी गॾु खणी हलनि पिया हिननि जे घर में गुज़र सफ़र बि कान्हे ऐं हिननि जो तव्हां पाण घरनि जी हालत ॾिठी हूंदी घरनि तमामु कहिड़े नमूने ही ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि हिननि खे का बुनियादी सहूलियत बि न आहे न सिहत जी सहूलियत आहे न को अहिड़ो भट्ठनि ते स्कूल आहे मगर हितां जे जेके मज़दूर कमु कनि था हुननि जो चवण त असांखां हिकु त मुंशी वठंदा आहिनि उन खां अलावा असांजे मथां हिकु जमानदार हूंदा आहिनि उन्हनि खे असांखे पैसो ॾियणो पवंदो आहे असीं हिकु हिकु घर जा 6 खां 7 भाती कमु कंदा आहियूं तॾहिं असांजो गुज़र सफ़र थींदो आहे उन खां अलावा भट्ठनि तां जेका असांखे कर्ज़ु खयल आहिनि उन कर्ज़ु बि असांजो कटियो थो वञे मगर असांजो गुज़ारो तमामु मुश्किल सां आहे ब्यूरो टाइम जे हवाले सां असां हितां जे पंहिंजो इंतिज़ामिया खे हितां जे जेको कमिश्नर हितां जे जेके पंहिंजो सूबाई वज़ीरनि खे या हितां जे चूंडियल नुमाइंदड़ खे चवंदासीं खुदारा हिननि ते कुझु नज़र कई वञे हिननि खे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं हिननि जा मासूम ॿार जेके पेर उघाड़ा करे हली रहिया आहिनि हिते कोई स्कूल या अस्पतालूं क़ाइमु कयूं वञनि त जीअं त हिननि ॿारनि जी सिहत ऐं तइलीम कुझु सुधरी सघे कैमरामैन हबीबुल्ला लगारी एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर सिंध टीवी न्यूज़ मीरपुर ख़ासि।